الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاۃ والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ نویت سنت الاعتکاف شعب الایمان میں ہے جیکو بانو پیارے آقا صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم جے روزہ انور تے حاضر تھیو ऐं ही आयत तिलावत कई इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। तर्जुमो कंजुल इरफान, बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक नबीअ ते दुरूद मोकिलीनि था, ए ईमान वारो उन ते दुरूद ऐं ख़ूब सलाम मोकिलियो। पोइ 70 भेरा दुरूद पाक पढ़े त हिकु मलाइक उनखे पुकारे चवंदो आहे, ए फलाणा, अल्लाह पाक तो ते रहमतू नाज़िल फ़रमाए, तुंहिंजी का हाजत बाक़ी न रही। सुभान अल्लाह, केतिरी त शान आहे दुरूद पाक जी। अल्लाह पाक असांखे बि प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जे पुर नूर रोज़े जी हाज़िरी नसीब फ़रमाए। काश सुनहरी ॼारियुनि जे साम्हूं मथो झुकाए हथ ॿधी अदब सां इश्क़ रसूल में रोईंदे दुरूद पाक पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। जेकॾहिं असां कसरत सां दुरूद पाक पढ़ण जी आदत बणायूं त इंशा अल्लाहुल करीम मदीने जी हाज़िरी बि नसीब थी ई वेंदी। अल्लाह पाक असांखे कसरत सां दुरूद पाक पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। अचो बारगाह रिसालत में दरख़्वास्त पेश कयूं था, मुझे मदीने की दो इजाज़त, नबी रहमत शफ़ी उम्मत, पिलाओ बुलवा के जाम उल्फत, नबी रहमत शफ़ी उम्मत, कलील रोज़ी पे दो कनात, फजूल गोई से दे दो नफ़रत, दुरूद पढ़ता रहूँ बकसरत, नबी रहमत शफ़ी उम्मत। सल्लु अला हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। सैयदी कुतुब मदीना मौलाना ज़ियाउद्दीन मदनी रहमतुल्लाह ताला अलैह तमाम वॾा कामिल वली हुआ। खेनि इहा सआदत नसीब थी जो 75 साल मदीने पाक में रहण जो शरफ़ मिलियो। हाणे बि अल्हम्दुलिल्लाह जन्नतुल बकी में आराम फ़रमा आहिनि। सैयदी कुतुब मदीना रहमतुल्लाह ताला अलैह जो इहो मामूल मुबारक हो त संदन रिहाइश ते महफ़िल पाक थींदी हुई। पाकिस्तान, हिंदुस्तान या ॿियनि मुल्कनि मां जेकी आलिम सगोरा मदीने मुनवरा हाज़िर थींदा हुआ, उहे बि हिन महफ़िल पाक में बयानु फ़रमाईंदा हुआ। हिकु भेरे पाकिस्तान जा हिकु वॾा आलिम दीन हज़रत अल्लामा मंज़ूर अहमद शाह साहब रहमतुल्लाह ताला अलैह मदीने पाक में हाज़िर हुआ। उन्हनि सैयदी कुतुब मदीना रहमतुल्लाह ताला अलैह जी रिहाइश गाह ते महफ़िल पाक में बयानु फ़रमायो। हिन बयान में पाण पंहिंजो वाक़ियो ॿुधायूं, ॾाढो ईमान ताज़ो कंदड़ वाक़ियो आहे। फ़रमाइण लॻा, मदीने पाक में जिते मुंहिंजी रिहाइश गाह आहे, उतां खां मस्जिद नबवी शरीफ़ ईंदे रस्ते में हिकु मजज़ूब नज़र ईंदो हो। मजज़ूब बि अल्लाह पाक जो वली ऐं शरीयत जो पाबंद हूंदो आहे। उन ते अल्लाह पाक जी महबत एतिरी ग़ालिब अची वेंदी आहे जो उनखे दुनिया जो होश नाहे रहंदो, उन करे बज़ाहिर ॾिसण में दीवानो लॻंदो आहे। ख़ैर, अल्लामा मंज़ूर अहमद शाह साहब रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमायो, उहो मजज़ूब रस्ते में नज़र ईंदो हो, पर कॾहिं उन ॾांहुं का ख़ासि तवजो न वई। मां उनखे को आम दीवानो सम्झी गुज़री हलियो वेंदो हुउसि। हिकु ॾींहुं रोज़तुल जन्नत यानी जन्नती ॾियारी, जेका प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे रोज़े अनवर ऐं मिंबर अक़दस जे दरमियान वारी जॻह आहे जी हाज़िरी जी सआदत मिली। हितां सआदतूं माणण खां बाद मां जन्नतुल बकी हलियो वियुसि। उन दौरान ईअं ई मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त सुभान अल्लाह, मदीनो पाक उहो मुबारक शहर आहे जिते 2 जन्नतूं आहिनि, यानी रोज़तुल जन्ना ऐं जन्नतुल बकी। अहिड़ी तरह जूं ॻाल्हियूं सोचींदे मां पंहिंजी रिहाइश गाह ॾांहुं वञी रहियो हुउसि। रस्ते में उन मजज़ूब साहब वटां गुज़र थियो। उन मूंखे सॾियो, अखी ताल, यानी भाऊ हेॾे अच, इस्मा कलामी, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मां वेझो वियुसि।
उन्हनि पंहिंजो हथु मुंहिंजे कंध ते रखियो ऐं फरमायाऊं अल्लाह पाक जो कसम अल्लाह पाक बि ज़िंदा आहे ऐं उन जी अता सां संदसि प्यारा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ज़िंदा आहिनि। हू कसम खणण खां पोइ फरमाइण लॻो अल्लाह पाक जो कसम मदीने पाक में रुगो 2 जन्नतूं न आहिनि बल्कि मदीनो शरीफ़ पूरो ई जन्नतुल फिरदौस आहे। जन्नत से न करो वाइज ताबीर मदीने की, जन्नत भी है धुंधली सी तस्वीर मदीने की। मौलाना मंजूर अहमद शाह साहब रहमतुल्लाह ताला अलैहि इहो वाक़ियो सैयदी कुतुब मदीना रहमतुल्लाह ताला अलैहि जे साम्हूं महफ़िल पाक में ॿुधायो त माण्हुनि खे उन मजज़ूब सां मिलण जो शौक़ु थियो पर तलाश जे बावजूद उहो किथे बि नज़र न आयो। उशाक समझते हैं उसे गुलशन जन्नत, कहते हैं जिसे लोग बयाबान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मदीनो मदीनो आहे। मदीने पाक जी कहिड़ी ॻाल्हि कजे, वाक़ई मदीनो पाक आशिक़नि जी जन्नत आहे। हिते वज़ाहत करे छॾियां त मदीने शरीफ़ में ख़ासि ज़मीन जो उहो हिसो जेको प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म पाक सां मिलियल आहे, यानी क़बर मुबारक जो अंदरूनी हिसो, ही जन्नत त छा अर्श आज़म खां बि अफ़ज़ल आहे। हिन ज़मीन जे हिसे खां अलावा मदीने शरीफ़ जे बाक़ी ज़मीन मसलन मदीने शरीफ़ जूं घिटियूं, मदीने शरीफ़ जी मुक़द्दस बाज़ार वग़ैरह खे बि आशिक़ाने रसूल उलमा इकराम ऐं औलिया इकराम जन्नत चवंदा आहिनि। मसलन ख़लीफ़ा आला हज़रत मौलाना जमील अहमद नूरी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था मदीने में हज़ारों जन्नतें उनको नज़र आईं, नज़ारा कर तो लें एक बार रिज़वां मेरी जन्नत का। अहिड़ी जॻह जन्नत मां उहा हक़ीक़ी जन्नत मुराद न आहे हूंदी। ही अहले इश्क जो पंहिंजो निरालो मिज़ाज आहे। ही प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत जे करे मदीने खे जन्नत चवंदा ऐं मदीने जा तलबगार बि हूंदा आहिनि। मौलाना हसन रज़ा खान रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था शेर गुलशन कौन देखे दश्त तैबा छोड़ कर, सूए जन्नत कौन जाए दर तुम्हारा छोड़ कर, ऐसे जलवों पर करूँ मैं लाख हूरों को निसार, क्या गरज क्यों जाऊँ जन्नत को मदीना छोड़ कर। प्यारा इस्लाम भाइरो, थी सघे थो कंहिंजे ज़हन में सुवाल उभरी रहियो हुजे त अहले इश्क जन्नत खां वधीक मदीने खे छो तलब कंदा आहिनि, मदीने शरीफ़ खां एतिरी मोहबत छो कई वेंदी आहे। उन जे मुतलिक़ अचो हिकु हदीस पाक ॿुधूं था। इमाम बुखारी रहमतुल्लाह ताला जे उस्तादनि जे उस्ताद मुहद्दिस अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह ताला अलैह हदीस पाक ज़िक्र कई आहे। वॾी मशहूरु हदीस पाक आहे। साहबी रसूल हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा माउ पीउ अमां ते क़ुर्बान, मूंखे ॿुधायो त सभ खां पहिरियां अल्लाह पाक कहिड़ी शइ ठाही। फरमायूं ए जाबिर, बेशक अल्लाह पाक तमामु मख़लूक़ात खां पहिरियां जेका शइ पैदा फरमाई उहो तुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुबारक आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक फरमायो अल्लाह पाक उन नूर खे पैदा फरमाए करे 12,000 साल कुर्ब में रखियो, पोइ उन नूर जा 4 हिसा कया। उन जे 3 हिसनि मां अर्श, कुर्सी ऐं अर्श खणण वारा मलाइक पैदा फरमाया ऐं उन नूर पाक जे 4थे हिसे खे वरी 12,000 सालनि ताईं मक़ाम महबत में रखियो। वरी 12,000 साल खां बाद उन जा 4 हिसा कया, हिकु हिसे मां कलम, हिकु हिसे मां लोह ऐं हिकु हिसे मां जन्नत बणाई वई। सुभान अल्लाह। हे आशिक़ाने मदीना थोरो गौर फरमायो। जन्नत जेका मक़ाम रहमत आहे, उहा जन्नत जंहिंजो नेक माण्हुनि सां वाइदो कयो वियो आहे, उहा जन्नत जंहिंजा क़ुरान ऐं हदीस में फ़ज़ाइल बयानु थिया आहिनि, उहा ई जन्नत जिन जे नूर जे हिकु हिसे मां बणी आहे, उहे नूर वारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जंहिं शहर पुर नूर में तशरीफ़ फरमाइनि उनखे मदीनो चयो वेंदो आहे। पोइ आशिक़ छो न चवनि त मदीनो समूरो ई जन्नतुल फिरदौस आहे। सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था इतना अजब बुलंदी है जन्नत पे किस लिए, देखा नहीं कि भीख ये किस ऊंचे घर की है। यानी जन्नत 7 आसमाननि खां मथे आहे। जन्नत जी अहिड़ी ऊचाई ऐं बुलंदी शान ते ताजुब करण जी का ॻाल्हि न आहे। छा ॾिसो नथा त उहा कहिड़े ऊचे घर यानी मालिक जन्नत साहिब कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अता कयल ख़ैरात आहे। इन खां अॻिते सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह निहायत कमाल जी ॻाल्हि चई आहे। जन्नत जेका आहे उहा 7 आसमाननि खां मथे आहे ऐं जन्नत जी छित अर्श आज़म आहे।
हाणे आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जो ख़्याल बेमिसाल ॾिसो, लिखनि था अर्श बरी पे क्यों न हो फिरदौस का दिमाग, अर्श बरी पे क्यों न हो फिरदौस का दिमाग, उतरी हुई शबीह तेरे बामो दर की है। यानी जन्नत जी छित जेका अर्श आज़म आहे हिन खे इन पहलू सां ॾिसो त ॼण नाज़ ऐं फ़ख्र में जन्नत जो दिमाग़ अर्श आज़म ते वञी पहुचे थो। उहो नाज़ उहो फ़ख्र छो आहे? उन करे जो जन्नत पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरो दीवार जी तस्वीर आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए आशिकाने मदीना, मदीना मुनव्वरा वॾी शान वारो शहर आहे। अल्लाह पाक क़ुरान करीम में कई मक़ामनि ते उनजो ज़िक्र ख़ैर कयो आहे। बल्कि मदीने पाक जो मारूफ़ नालो यानी मदीना भी क़ुरान करीम में 4 भेरा आयो आहे। क़ुरान करीम में हिकु हंधि मदीने खे मुदखल सिद्किन यानी दाख़िल थियण जी सची जॻह फ़रमायो वियो आहे। हिकु हंधि मदीने शरीफ़ खे दारुल हिजरत यानी हिजरत जो मक़ाम ऐं दारुल ईमान यानी ईमान जो घर फ़रमायो वियो। हिकु मक़ाम ते हिन मुबारक शहर खे हसना यानी ख़ूबसूरत चयो वियो आहे। अहिड़ी तरह मदीने पाक जी हिकु अहम फ़ज़ीलत ही भी आहे त रब्बे कायनात क़ुरान करीम में उन अर्दुल्लाह यानी अल्लाह पाक जी ज़मीन फ़रमायो आहे। जीअं इरशाद आहे अलम तकुन अर्दुल्लाहि वासिअतन फतुहाजिरू फ़ीहा, छा अल्लाह जी ज़मीन खुलियल न हुई जो तव्हां उन में हिजरत करियो हा। आलिम सगुरा फ़रमाइनि था हिन आयत में अर्दुल्लाह मां मुराद मदीनो पाक आहे। प्यारा आशिकान रसूल, अल्हम्दुलिल्लाह मदीनो पाक निहायत बाबरकत मक़ाम आहे। अचो मदीने जूं कुझु बरकतूं ॿुधण जी सआदत हासिल करियूं था। मदीने पाक जी हिकु निहायत अहम बरकत इहा बि आहे त हिते हर शइ में ॿीणी बरकत रखी वई आहे। जीअं त सहाबी रसूल हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूल रहमत शफ़ी उम्मत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक जे हक़ में हीअं दुआ फ़रमाई, ए अल्लाह पाक जेतिरी बरकत तो मके पाक में रखी आहे उन खां ॿीणी बरकत मदीने पाक में रख। हिन हदीस पाक जी शरह कंदे आलिम सगुरा फ़रमाइनि था हिन हदीस पाक मां ज़ाहिरी बातिनी ॿिन्ही तरह जूं बरकतूं मुराद आहिनि। यानी दुआए मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी माना ही आहे त ए अल्लाह पाक मदीने पाक जी इबादत में मदीने पाक जे रिज़्क़ में मके पाक जी निस्बत ॿीणी बरकत अता फ़रमा। मुफ़स्सिर शहीर हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था मदीने पाक में रिज़्क़ जूं बरकतूं त अॼु बि अखियुनि सां ॾिठियूं पियूं वञनि त उते हर तरह जा मेवा फ्रूट मुयसरु हूंदा आहिनि। उतां जी आबो हवा अहिड़ी प्यारी आहे जो मके पाक जी अहिड़ी नाहे। ऐं इश्क जो फ़ैसिलो इहो ई आहे त मके पाक जी इबादत जो सवाबु जेतोणीकि ज़्यादा आहे जो उते हिकु निमाज़ जो सवाबु 1 लख जे बराबरि आहे, पर मदीने पाक जी इबादत में अल्लाह पाक जो क़ुर्ब वधीक आहे। हिन इबादत जो दर्जो आला आहे। मदीने पाक जी बरकतुनि मां हिकु बरकत इहा बि आहे त हीउ उहो मुबारक शहर आहे जिते दिलि जूं मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि। मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह छा त ख़ूब फरमायो आहे बुलाते हैं उसी को जिसकी बिगड़ी ये बनाते हैं, कमर बंधना दयारे तैयबा को खुलना है किस्मत का। इहा वाक़ई हक़ीक़त आहे। मदीने जो घुराइण ई हिन ॻाल्हि जी अलामत आहे त बाने जी क़िस्मत खुली वई आहे। हाणे मुरादूं पूरियूं थियण, मुश्किलातूं टरण ऐं परेशानियूं दूरि थियण जो वक़्तु अची वियो आहे। जेकी मदीने विया आहिनि थोरो उन्हनि खां पुछी वठो। सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जो जेको ही शेर आहे मंगता का हाथ उठते ही दाता की देन थी, दूर कबूल अर्ज़ में बस हाथ भर की है। हिन शइ जी हक़ीक़ी ताबीर मदीने पाक में वाक़ई महसूसु थींदी आहे। उते हिकु अधु भेरो न बल्कि बार बार ईअं थींदो आहे, अञा दिलि में ख़्यालु ई ईंदो आहे त मुराद पूरी थी वेंदी आहे। का मुश्किल अची वञे, का दुश्वारी पेश अचे त रुगो या रसूल अल्लाह पुकारण जी देरि हूंदी आहे, मुश्किल टरी वेंदी आहे।